मुझा बुजुर्गों ही भाइरो या तांजे ईमान जी निशानी आ जो हिन महिल ताईं कुरान शरीफ जी मोहब्बत में वेठा रहा हो। मां दुआ आहियां अल्लाह ताला तांजे वेण के बुधन के पांजी बारगाह में मंजूरी मकबूल फरमाए। जिन असांजे भाइरन ये हेॾो वॾो इंतज़ाम कियो आहे, जलसो सिंगारियो आहे, अल्लाह ताला उन्हनि जी मेहनत भी कबूल फरमाए। हिन जलसे के रब साईं तहां सां समूरनि जे लाइ ॻोठ वारनि जे लाइ माफ़ी ऐं निजात जो ज़रियो बनायो।